केॾी वॾी ॻाल्हि जेका गिलोड़ी साहिबु करे वियो आहे, जंहिंखे ॾुख हुयो न, जंहिंखे कंहिंखे ॾियो नथा त ॾुख हुयो न। जेकॾहिं असीं इन ॻाल्हि ते अमल करे विझूं त मां सम्झां थो त असांजी सॼी जेका सोसाइटी जेका भञदार जो शिकार आहे, भञ भरोड़ में अची पई आहे, उहा बची वई। हिकिड़ो नज़म आहे कलाम गिलोड़ी मंझां, उहो टुकड़ो हथु अची वियो जेको अॼु जी जेका ख़तरनाक जेका सूरत आहे जेका असांजी, या ईअं चइजे इनकलाब ईंदो पोइ छा थींदो, अहिड़ियूं हालतूं थींदियूं त पोइ कहिड़ो इनकलाब ईंदो। त पाण अॼु जो जेको ही गिलोड़ी साहिब जो जेको नज़्म आहे, बहटाणो जेको नज़्म आहे, उहो सम्झो क़यामत आहे, जेको इनकलाब आहे, या को ख़तरनाक सूरत हाल आहे। पुटु न मिलंदो पीउ खे, पुटु न मिलंदो पीउ खे, धीउ न मिलंदी माउ, कंहिंजी कल न कंहिंखे, कंहिंजी कल न कंहिंखे, पंहिंजे होल वीचार, हर को रुॻो पंहिंजे पार में गुम हूंदो, परेशान हूंदो, हर कंहिंखे पंहिंजी पंहिंजी सिर जी लॻल हूंदी। अंग उघाड़ा हथ ठला जहिड़ा ॼणिया मां, माना अहिड़ो वक़्तु थी वेंदो हलियो जो माण्हू अंग उघाड़ो थी वेंदो, नंगो थी वेंदो। मां करोड़पति खरपति माण्हू उहो जेको ठलो ठिकर थी वेंदो, कुझु बि उन वटि कोन हूंदो। ईअं मां जे पेटां जहिड़ा ॼावा ओराए रखिया, उबत तो भूण टामणी, ॾींदो सिॼु थका। माना कॾहिं कॾहिं तमामु गर्मी वधी वेंदी आहे, पोइ ईअं लॻंदो न हाणे सिॼु जेको आहे लही आयो, काने ते लही आयो, ॼाण जो थका ॾिए। ऐं इहा फिज़िकली कंडीशन बि थींदी आहे, पर हीअ ॻाल्हि करे पियो समाज जी ॻाल्हि पियो करे, दुनिया जी ॻाल्हि पियो करे, त माहौल ऐं हालतूं इहो त ख़तरनाक थी वेंदियूं आहिनि जो ईअं लॻंदो उब तपी वियो, उब ततो भूण टामणी, ऐं धरती सॼी टामणी थी वेंदी, टामो थी वञे सॼी धरती, ऐं तपंदड़ जेको आहे धरती थी वञे हली। ॾींदो सिॼु थका, कि अची थींदो ओॾड़ो, अची थींदो ओॾड़ो सो कदुर को पंदा। माना ईअं लॻंदो कि सिॼु जेको आहे हाणे बसि को पंधु थिए। अॻे को चवंदा ॿिनि महिलनि जी को चवंदा, हाणे जेको आहे सो महिल बि छुटा, को बि छुटा, हाणे त अची विया किलोमीटर अची विया हलिया। माण्हू मांदा थींदा ईअं, माण्हू मांदा थींदा ईअं जी मच्छी पाणीअ लाइ। माना एॾो ॾुकर एॾो कहत अची थींदो जो माण्हू माण्हू सां मिलंदो, माण्हू माण्हू सां ॻाल्हाईंदो, माण्हू माण्हू जे लाइ मांदो थींदो। ईअं माण्हू परेशान ऐं हैरान थी वेंदा त थी छा वियो। माण्हू मांदा थींदा ईअं जी मच्छी पाणीअ लाइ, मगर हूंदा मोमिन मुतक़ी मंझि पाछो ऐं अर्शा। जेके चङा जेके माण्हू हूंदा, जेके बेइब माण्हू हूंदा, सुठा माण्हू जेके हूंदा, जेके सिर्फ़ु पंहिंजे लाइ कोन थिए जिया, पर उहे माण्हुनि लाइ बि जिया थिए ऐं माण्हुनि में हुआ, उहे गिलोड़ी साहिबु चए थो अर्श जे हेठां हूंदा। लतीफ़ा चयो अमन आगो उन करे जे इन ई भरियो भॼंदा। माना जेको ग़रीब माण्हू जो ख़्यालु रखंदो, ग़रीब माण्हू खे जेको न चुकींदो, उहो माण्हू अमन में हूंदो, उहो माण्हू बचंदो। चिठियूं पढ़ंदा पाइण जूं, चिठियूं पढ़ंदा पाइण जूं सभई इंसान। कलाम पाक में आहे त अहमदनामा सभिनी माण्हुनि जे ॻिचनि में हूंदा, ऐं सभई माण्हू पंहिंजा अहमदनामा पढ़ंदा। गिलोड़ी साहिब चिठियूं जी चिठियूं आहे, जेको माण्हू जेको कमु कंदो उहो चिठी लिखी पई हूंदी, माण्हू पंहिंजा अहमाल पढ़ंदा पंहिंजा।
चिठियूं पढ़ंदा पाण जूं सभई इंसान अदुल थींदो उतां अदुल थींदो उतां के पूरो हिसाब आहे तुराणो तुरंदो लेखो थींदो जॾहिं इनकलाब ईंदो त जिन सां ज़्यादतियूं थियूं आहिनि जिन सां उन्हनि सां इंसाफ़ थींदो ऐं जिन ज़्यादतियूं कयूं आहिनि उन्हनि जो बि हिसाब थींदो उन्हनि खे बि सज़ाऊं मिलंदियूं जे थोरे ॾिबा सिंगड़ा थोरे ॾिबा सिंगड़ा सिंगर जा वठबा अजीब क़िस्म जो मिसाल आहे जॾहिं हिकिड़ा जेके जानवर हूंदा उहे थोरा हूंदा ॿियनि खे सिंग हूंदा माना थोरा जेके थी विया आहिनि त माना उन्हनि जा सिंग कपिया विया आहिनि उन्हनि जा ऐं जिन खे सिंग आहिनि माना उहे कपींदड़ मंझा आहिनि माना ई अहिड़ो इंसानु आहे जीअं अॻे जेके डिॼल आहे जेके कम्यूनिज़म खां या इनकलाब खां या हिसाब किताब खां उहे चवंदा हिन जो जॾहिं वारो ईंदो जॾहिं जेको आहे इनकलाब ईंदो तॾहिं पोइ जिन वार हूंदा उहे पटे वरी गंजे जे मथे ते वार हणंदा ऐं आहे नेचुरल पंहिंजी जॻह ते आहे पर मिसाल ॾाढो ज़बरदस्त आहे मां जिन ज़ातियूं कयूं आहिनि उन्हनि जो हिसाबु थींदो ऐं उन्हनि खां उन्हनि जा जेके माल मता जेके आहिनि उहे वठी वरी उन्हनि खे ॾिबा जिन खे तव्हां पुरिया आहिनि या जिन वटि कोन हूंदा जीअं थोरे ॾिबा सिंगड़ा थोरी जेका डंगी आहे फ़र्ज़ु कयो जे थोरी ॾिबा सिंगड़ा जे सिंगर खां वठबा जे वेर वठंदे पाइजो जे वेर वठंदी पाइजो कंहिंजी बकरी खई आहे कंहिंजी रिढ खई आहे कंहिंजो बचो कयो आहे हाणे हिते दाएं दाएं जेको आहे सो बीह रही के हिसाब किताब कोन कबो जॾहिं इनकलाब ईंदो जॾहिं हिसाब किताब थींदो त थोरी ॾिबा सिंगड़ा सिंगर खां वठबा वेर वठंदी पाइजो सारे सिंगर खां उहो जेको सिंगर आहे जेको सिंग हणंदो वठे जेको आहे सो जंहिं कंहिंखे उहो जेको ज़ालिम आहे जेको पाण खे ॾाढो थो सम्झे की उन खां सारे जेको आहे सो उन खां उहो हिसाब किताब वठिबो उन खां उनखे छॾिबो कोन साथी पाण संभाल तूं जो हिसाब चए थो साथी पाण संभाल तूं पेर परुड़े पार माना ॿियनि जे जेको आहे हिसाब किताब में न पो ॿियनि जा फोरा न फोल ॿियनि जे ताक में न वञ तूं हर माण्हू पंहिंजो पाण खे संभाल साथी पाण संभाल तूं पेर परुड़े पार कंहिंखे कीअं ॾुखो थो हाणे रस्तो ॿुधाए थो त कहिड़ा माण्हू बचंदा कहिड़ा माण्हू सज़ा खां बचंदा कहिड़ा माण्हू अज़ाब खां बचंदा कंहिंखे कीअं ॾुखो तूं आगे जे अदब जेके तूं अलाह साईं जो अदब थो करी अलाह साईं खे मञी थो उन्हनि जे जेकॾहिं कानून ते हली थो उन्हनि ते त पोइ तूं पंहिंजो पाण खे संभाल पंहिंजो पाण खे ठीकु कर ऐं कंहिंखे ॾुखो न केॾियूं जेका हिननि जूं क़ीमती ॻाल्हियूं आहिनि केॾा हिननि जा क़ीमती नुस्ख़ा आहिनि माण्हुनि जा कंहिं हक़ में भञी कंहिंजो हक़ में भञी कंहिंजो जे ॾींहं कीअं न घड़ा जेकॾहिं तूं कंहिंजी मदद नथो करी पंहिंजे घड़ा कंहिंखे तूं नथो ॾीं त घटि में ॿिए कंहिंजो हक़ न खाइजे ॿिए कंहिंजो हक़ न मारिजे जे हक़ में भञी कंहिंजो जे ॾींहं कीअं न घड़ा जे ॾोह वठी मज़लूम जा माना ॾोह वठी मज़लूम जा ज़ालिम खे ॾिबा फ़र्ज़ु करियो उजरत में मजबूरी में जेकॾहिं के मजबूर खां कंहिं मिसकीन खां को ॾोह जेके थी वियो आहे त उहे ॾोह जेके आहिनि से वरी उनखे जेको ज़ालिम जेको आहे उन ते रखिबा भला हे जेके ज़ुल्म आहिनि जेके इतफ़ाक़ सां थी विया आहिनि या मजबूरी में ग़रीब माण्हू खां थी विया आहिनि हाणे इन जी जेका सज़ा जेका इहा वरी ज़ालिम खे ॾिजे असांखे इहे न ॾिजे जीअं चङा कम ज़ालिमनि जा
माना ज़ालिमनि खे जेके रिआयतूं मिलियूं आहिनि, जेको माल मिली आहे, जेको मिल्कियत मिलियो आहे, या जेके उन्हनि खे नतीजा जेके मिलिया आहिनि, ॿिनि जेके उन्हनि खे मिलियूं आहिनि, उहे वठी उन्हनि खां मज़लूमनि खे ॾिबा, चङा कम ज़ालिमनि जा मज़लूमनि खे ॾिबा, उहे मज़लूमनि जे हवाले कबा, त जीअं उनखे उनजो उजूरो मिलिजे, उनजो नतीजो मिले। ऐं ॾिसो नी, अॼु खां 250 साल अॻे ई माण्हू जेके ॻाल्हियूं करे वियो, ऐं गिरोली साहिब जी पेशन गोइयूं मशहूरु आहिनि। असल में छा इहो उन्हनि जो इदराक हो, इहो उन्हनि जो इल्मु हो, उन्हनि जी सम्झ हुई, ऐं हज़ारे साल वॾा जेके ॻाल्हियूं करे विया आहिनि उहे अॼु साबित थियनि पियूं। उॾाम कचोरियूं हूंदियूं, उन ते माण्हू पिया घुमंदा हुआ, ख़्यालु हो, जहाज़ आहिनि, माण्हू उॾाम कचोलियुनि ते माण्हू घुमनि पिया, ऐं जेका सोई अहिड़ियूं इंजनियूं अहिड़ियूं मशीनियूं ईंदियूं, जेका सो सभु माण्हुनि खे जेका खणी वेंदियूं, समुंड में खणी वेंदियूं, समुंड में इहे सभु शयूं हीअं माण्हू उन ते अमल कयो आहे। ऐं इहे ॼण इन्हनि जा ख़्याल हुआ, इन्हनि जा फार्मूला हुआ, इन्हनि जो इल्मु हो, जो उहो असांखे शहरनि जी सूरत में ॾेई विया, ऐं उन ते जेका माण्हू हीअं तजुर्बा कनि पिया। ऐं वाक़ई असां जी सोसाइटी इन कंडीशन मां अची वई आहे, ऐं ज़ुल्म वधी वियो आहे, उनजी इंतिहा थियणी आहे, ऐं इनकलाब ज़रूरु ईंदो, अहिड़ा माण्हू ज़रूरु पैदा थींदा, ऐं अहिड़ा माण्हू पैदा थिया आहिनि, उहे ऑर्गनाइज़ थींदा, मुनज़्ज़म थींदा, ऐं ज़रूरु इनकलाब ईंदो। इनकलाब जो मतिलबु ई हिसाब किताब, ऐं हिसाब किताब थींदो, ऐं को बि जेको आहे सो ज़ालिम आहे उहो बख़्शो न वेंदो, ऐं मज़लूमनि खे जेके उन्हनि जा हक़ उहे निभावनि। ऐं गिरोली साहिब जा 2 बैत हिकिड़ा मुंहिंजे अॻियां पिया आहिनि, उहे बि पढ़ी था छॾियूं। हूअं त जेका पाण गिरोली साहिब ते स्पेशल जेका पाण प्रोग्राम कंदासीं। गिरोली साहिब बैत त ॾाढो ॾूंघा ॾे राति वसाए, मूं मज़ारा खे वॾे ॿार निकिरे, मुंहिंजो मां गुज़ार पेंजारे जीअं पिञो, विर्द वज़ीफ़ा सभु विसरिया, न का रही निमार, हींअर वरी बार चोर पियो चंबल। महिरबानियूं तव्हांजो। ज़िंदगी ख़तरनाक सूरत हाल ॿुधाए, दुनिया में अहिड़ा तमामु घणा माण्हू भले न हुजनि, पर थोरा माण्हू अहिड़ा ज़रूरु थिया आहिनि जिन मुस्तक़बिल जूं ख़बरूं कयूं आहिनि, पंहिंजे इल्म, पंहिंजे मुशाहिदे, पंहिंजे तजुर्बे मां उन्हनि जेके नतीजा कढिया आहिनि, ऐं उन्हनि ॿुधायो आहे त सुभाणे सूरत छा थींदी। ऐं गिरोली बादशाह खे बि तकलीफ़ इहो 250 साल तक थी विया आहिनि। ॿियो करोड़नि जो पछाड़ी वारो ज़मानो, अमीरनि जो शुरूआती ज़मानो, इहे ॾींहं हुआ। ऐं वॾो जवेद आलिम हो, अरबी फारसी जो ॼाण, ऐं ख़्वाजा मोहम्मद ज़मा दुआरी वारे जो मुरीद बि हो, ऐं ख़लीफ़ो बि हो। माना जेके पहिरियां जेके भिक्षु जेके थींदा आहिनि, या वेझा जेके शागिर्द थींदा आहिनि, या मुरीद थींदा आहिनि, उन्हनि मंझां हो। हाणे उहा जेका मुलाक़ात थी आहे ख़्वाजा मोहम्मद ज़मा गिरोली जी, उहा बि पोइ तव्हांखे ॿुधाए ॾी। ऐं हीअ जेका ओताक आहे जेका यूट्यूब जी, ऐं जेका लतीफ़नि जी जेका मजलिस आहे, ऐं सदाईं जेको तव्हांजो इंतज़ारु रहंदो, ऐं तव्हांजो जेको चैनल आहे, ऐं उहो साॻियां तॾहिं रहंदो जॾहिं तव्हां घणे खां घणा दोस्त उन ते ईंदव, ऐं उनखे सब्सक्राइब कंदो, ॿियनि यारनि दोस्तनि खे ॿुधाईंदव, त जीअं जेको आहे सो इहे असांजो जेको पोरियो जेको आहे इहो अॼायो न वेंदो, सॼायो वेंदो। असांजो उजोड़ो इहो आहे, तव्हां इहे चङियूं ॻाल्हियूं वॾनि माण्हुनि जूं ॻाल्हियूं ॿुधो, इन्हनि ते गौर फ़िक्र कयो, उन्हनि ते सोचियो, उन्हनि खे सम्झो, ऐं पोइ जेके चङियूं लॻनि त बचनि खे ॿुधायो, यारनि दोस्तनि खे ॿुधायो। महिरबानी। वरी ॿिए कंहिं कंहिं मौज़ू सां जेको आहे तव्हां सां वरी मिलंदासीं। ऐं इहो इल्म ऐं शऊर जो हिकिड़ो सफ़र अणखुट आहे, इहो हलंदो। महिरबानी तव्हांजी।